हिते असां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। लकी ग़ुलाम शामा चक मां अगवा थियल ऐं क़तल कयल नौजवान मंसूर ब्रोही जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मौला बख्श ब्रोही जी फरियाद ते वाजिद जुनेद सुल्तान सरदार बख्श ब्रोही ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नौजवान खे अगवा करे क़तल करण बाद लाश खूह में फिटो कयो वियो। फरियादी जो इहो मौक़िफ़ आहे त जवाबदार धुर पुराणी रंजिश तां नौजवान खे क़तल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लकी ग़ुलाम शाह में चक मां अगवा बाद क़तल कयल नौजवान मंसूर ब्रोही जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लकी ग़ुलाम शाह मां चक मां अगवा बाद क़तल कयल नौजवान मंसूर ब्रोही जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मौला बख्श ब्रोही जी फरियाद ते वाजिद जुनेद सुल्तान सरदार बख्श ब्रोही ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हिदायतुल्ला महर। जी हिदायतुल्ला, जी ॿुधाईंदो हलां त लकी ग़ुलाम शाह जे चक शहर मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल बाद क़तल कयल नौजवान मंसूर ब्रोही जे क़तल केस में 8 जवाबदारनि ख़िलाफ़ नौजवान खे अगवा करे 2 ॾींहंनि ताईं क़ैद रखण बाद तशदुद करण बाद गोली हणी क़तल करण जो इंकशाफ ऐं उन हवाले सां लाश लिकाइण लाइ वज़नी सिरूं ॿधी खूह में फिटो कयो वियो, जंहिंखे चक पुलिस मक़तूल नौजवान मंसूर ब्रोही जे चाचे मौला बख्श ब्रोही जी फरियाद ते गुनाह नंबर 76/2023 कलम 201 303 364 तहत 8 जवाबदारनि वाजिद जुनेद सुल्तान टी पुट सरदार बख्श ब्रोही ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त नौजवान जे वारसनि पारां जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी हिदायतुल्ला अपडेट करण लाइ।